महबूब लफ़्ज़ जेतिरो उचारण में सवलो आहे ओतिरो उनखे सम्झणु ऐं त लिखणु ॾुखियो आहे। महबूब लाज़मी न आहे फ़र्द जी सूरत में हुजे, पर जंहिं बि सूरत में हुजे उन ते लिखण लाइ हर लम्हे असांखे हिकु नओं ख़्यालु मिले थो, जेको ख़्यालु फ़क़ति मुहबत ते ई मुश्तमिल हुजे थो। कलम हर वर्क तां खणी पंहिंजी पेशानी जे खाॿे पासे रखी मां पाण ते खिलां पई ऐं पाण खां सवाल कयां पई, भला तूं नामुकमिल 17 सालनि जी उमिरि में एॾे वॾे रिश्ते जे बारे में कीअं थी लिखी सघीं? छा तूं पाण खे एतिरो अहिल सम्झीं थी? न न, बिल्कुलु बि न। मां त शायदि कुझु बि न आहियां, न ई उन रिश्ते जे अहिल, न ई उन रिश्ते खे अपनाइण जेतिरी क़ाबिल। बसि लफ़्ज़ महबूब जे बारे में सोचां पई, हे केॾो न हसीन आहे। ची गवेरा चयो आहे त महबूब अगरि इनक़लाब जो दर्स ॾींदड़ हुजे त आशिक़ इनक़लाब बर्पा करे सघे थो, यानी महबूब जो सरापा मोहबत हुजणु लाज़मी आहे। उनजी ख़ूबसूरती, उनजो हुसन फ़क़ति उनजी मोहबत भरिया अहसास आहिनि। मां सम्झां थी त दुनिया जो हसीन तरीन शख़्स उहो आहे जेको सरापा मोहबत आहे। जेको इंसान मोहबत करणु न आहे सिखियो त उनखे फितरत जे वेझो कयो। अगरि उनखां पोइ बि मोहबत जो इनकारी आहे त इंसानियत वारे दायरे खां ॿाहिरि आहे। पर हीउ छा मां ॾिसंदी आहियां, माण्हू महबूबनि खे ॾुखनि में मापनि था। छा हिननि जा महबूब सरापा मोहबत न आहिनि? हा, हुननि जा महबूब सरापा मोहबत न आहिनि, पर हू पाण बि मोहबत खां ग़ैर वाक़ुफ़ आहिनि। हू पिणु मोहबत जहिड़े हसीन अहसास खे ॾेखावे शयुनि में मापनि था। हू पाण सोचनि, हुननि खे जॾहिं कंहिं फ़र्द जी सूरत सां मोहबत थिए थी, पोइ मोहबत जी उमेद फ़र्द जे वजूद मां कीअं था लॻाइनि। जॾहिं मोहबत जो आगाज़ बेबुनियाद शयुनि खां कनि था, केॾा न बेवकूफ़ आहिनि। हा, मुंहिंजी नज़र में दुनिया बेवकूफ़ तरीन फ़र्द आहिनि जेके शिकल सूरत जे आधार ते मोहबत कनि था। महबूब ऐं आशिक़ हुजण जो हक़ फ़क़ति उन्हनि खे आहे जेके सरापा मोहबत आहिनि। महबूब जो चुनाव अगरि अवां अहसासनि जी बुनियाद ते कंदा, तव्हांखे कॾहिं बि मायूसी न मिलंदी। मोहबत हिकु मुक़दस रिश्तो आहे ऐं उनखे अवां ग़ैर इंसानी फ़र्द जी सूरत में मापे ॾिसंदा, तव्हांखे फ़क़ति मायूसी मिलंदियूं। पंहिंजे ज़हन मुताबिक़ अॻे इंसान खे परखे अव्हांखे महबूब जो नालो ॾिनो, तव्हां उन रिश्ते जो तक़दुस पायमाल कयो। कहिड़े मुंहं सां रोई चओ था असांजो महबूब असांखे नथो सम्झे, जॾहिं त महबूब वारे रिश्ते या त पाण खे आशिक़ चवण जे लाइक़ु अवां पाण न आहियो। महबूब अगरि वतन जी सूरत में आहे त वतन अव्हांखे अमर कंदो। महबूब अगरि फितरत जी सूरत में आहे त फितरत अव्हांखे निखारे छॾींदी। महबूब अगरि किताबनि जी सूरत में आहे त किताब अव्हांखे संवारे छॾींदा। ऐं महबूब अगरि सरापा मोहबत फ़र्द जी सूरत आहे त अव्हांखे वतन जे लाइ बग़ावत जो अलम खणाए सघे थो, अव्हांखे फितरत जे राज़नि खां वाक़ुफ़ु कराए सघे थो, अव्हांखे किताबनि जे वेझो वठी अव्हांखे संवारे सघे थो ऐं हू अव्हांजी ज़िंदगी खे ज़िंदगी अर्पे अमर करे सघे थो।